हलूं त मीरपुर ख़ासि बार एसोसिएशन तरफ़ां केनालनि ख़िलाफ़ अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो। वकीलनि तरफ़ां काफ़िलो बबलो धरणे में शिरकत करण लाइ रवानो थी वियो। अॻुवाणनि जो चवणु हो त केनाल रद्द करण जो नोटिफिकेशन जारी थियण ताईं धरणो जारी रहंदो। अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त मीरपुर ख़ासि बार एसोसिएशन तरफ़ां केनालनि ख़िलाफ़ अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो। वकीलनि तरफ़ां काफ़िलो बबलो धरणे में शिरकत करण लाइ रवानो थी वियो। अॻुवाणनि जो चवणु हो त केनाल रद्द करण जो नोटिफिकेशन जारी थियण ताईं धरणो जारी रहंदो। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मीरपुर ख़ासि बार एसोसिएशन तरफ़ां केनालनि ख़िलाफ़ अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो। वकीलनि तरफ़ां काफ़िलो बबलो धरणे में शिरकत करण लाइ रवानो थी वियो। अॻुवाणनि जो चवणु हो त केनाल रद्द करण जो नोटिफिकेशन जारी थियण ताईं धरणो जारी रहंदो। अवां खे आगाह कंदा हलूं त मीरपुर ख़ासि बार एसोसिएशन तरफ़ां केनालनि ख़िलाफ़ अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो। वकीलनि तरफ़ां काफ़िलो बबलो धरणे में शिरकत करण लाइ रवानो थी वियो। अॻुवाणनि जो चवणु हो त केनाल रद्द करण जो नोटिफिकेशन जारी थियण ताईं धरणो जारी रहंदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे मीरपुर ख़ासि खां सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर पंवर। जी नज़ीर, अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो आहे, हिन बाबति आगाह कजो। जी बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदो लाइ त सिंधूअ ते जेको 6 नवां केनाल कढण खां पोइ जेको आहे बार पारां जेको आहे डिस्ट्रिक्ट बार ऐं उन खां अलावा हाईकोर्ट बार पारां जेको ऐलानियल जेको आहे एहतजाज कयो वियो आहे। उन खां अलावा अदालती कार्रवाई जो बाइकॉट कयो वियो जॾहिं त हितां मीरपुर ख़ासि जेको डिस्ट्रिक्ट बार ऐं हाईकोर्ट बार मां जेको आहे मीर अली बख्श तालपुर, उन खां अलावा परवेज़ तालपुर ऐं उन खां अलावा अबुल हुसैन, इन्हनि जी अॻुवाणी में जेको आहे मीरपुर ख़ासि खां इहो जेको आहे बुबरलो ॾांहुं जेको आहे काफ़िलो हिननि जो रवानो थी वियो आहे। जॾहिं त वकील अॻुवाण जो चवणु हो त असां जेसि ताईं इहे 6 केनाल जेका आहे इहे इन जो मनसूबो ख़तमु न थियो तेसि ताईं जो अदालती कार्रवाई जो जेको बाइकाट जो कंदासीं। ऐं ॿिए नंबर ते असां जेको आहे हिन वक़्तु जेको बुबरलो रवाना थिया आहियूं, असां हुते जेको कैंप काइमु कंदासीं। हिन जो चवणो त फौरी तौर ते जेको आहे जो आहे जो वापसि वरितो वञे जेको मनसूबो। ठीकु आहे नज़ीर पंवर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।